अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। कंडियारो में शहादत हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जिन जो ॾियारो वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो। अंजुमन मासूमिन जे मुतला सैयद ज़हूर हुसैन शाह ऐं पीर एजाज़ अली पीरज़ादी तरफ़ां रसूल पाक जी लख़्ते जिगर जनाब फातिमा ऐं जनाब अली अलैहिस्सलाम जी बहादुर न्याणी हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जे पुरसोज़ शहादत जे सिलसिले में मासूमिन इमाम बारगाह अंसारी मोहल्ला कंडियारो में 2 रोज़ा मजलिस अज़ा मुनक़द कई वई। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर असद जाफ़री जी ख़बर मौजूद मजलिस अज़ा के दानिशवर मौज़म लतुफ़ अली महदवी कराची ऑफ मौलाना सैयद जाफ़र हुसैन नक़वी मौलाना ज़ईगम अब्बास खिताब करण फरमायो ऐं साइण ज़ैनब जी जुरअतमंदाना ऐं बहादुराना सीरत बयान कई। मजलिस अज़ा बाद मुकामी नुहा ख़ानन नुहा पढ़िया ऐं सीना ज़नी करे अहले बैत अलैहिस्सलाम के पुरसो पेश कयो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।